सिंध अंदर लगातार बरसात ऐं ॿोड़ जे तबाहकारियुनि जिते किरोड़े माण्हुनि खे बेघर कयो आहे। लखे एकड़नि ते बीठल फसल लुड़ी विया, हज़ारे घर ड्रही पट पइजी विया, सवे इंसानी जानियूं ज़ाया थियण सबबि चोतरफ़ तबाही जा मंज़र आहिनि। माण्हुनि जे अखियुनि में लुड़क दाहूं ऐं आहूं आहिनि। उते बरसात ऐं ॿोड़ तारीख़ी मागनि खे बि शदीद नुक़सान रसायो आहे ऐं तबाहकारियुनि जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। बरसात ऐं ॿोड़ दौरान केतिरियूं ई इमारतूं मौक़े ते ड्रही पट पइजी वयूं, पर हाणे जॾहिं बरसातुनि जो पाणी सुकणु शुरू थियो आहे, पोइ बि इमारतूं ड्रहण लॻियूं आहिनि। ताज़ियुनि खौफ़नाक बरसातुनि में तारीख़ी बादशाही मस्जिद ख़ुदाबाद हंधा हंधा टुटी पई आहे, छितियूं वही रहियूं आहिनि। अफ़सोसनाक सूरत-हाल इहा साम्हूं आई आहे त केतिरनि ई सालनि खां मरामत न थियण करे अॻूणे हुकुमरान मियां यार मोहम्मद कलोड़ो जो मुक़बरो टुटी पियो आहे। उतर तरफ़ वारो गुंबज़ धमाके सां ड्रही शहीद थी वियो आहे, पर फ़ने तइमीरात जो सोनहरी दौर बादशाही मस्जिद ऐं मियां यार मोहम्मद कलोड़ो मुक़बरे जे उजड़ंदड़ सूंह ऐं तारीख़ी माग मेसारजण वारे अहिड़े अमल ते सियाहत सक़ाफ़त खातो अघूर निंड सुतल आहे। को बि नंढो वॾो अमलदार तख़्तगाह ख़ुदाबाद नाहे पहुतो। साल 1701 में मियां यार मोहम्मद कलोड़ो पारां ख़ुदाबाद में फ़लस्तीन बैतुल मुक़द्दस जे मस्जिद सां तशबीह रखंदड़ बादशाही मस्जिद ख़ुदाबाद जो कमु शुरू करायो ऐं 1703 धारे जामे मस्जिद जुड़ी रास थी हुई। मियां यार मोहम्मद कलोड़ो जो मुक़बरो उन जी सर्वे कई वञे, उन जे गुंबद जी वरी जेका आहे सा रिनोवेशन थिए, वरी उन खे साॻे स्टाइल में उन गुंबद खे तामीर कयो वञे। जेको वक़्तु आहे तो तवजा उहो कोन थो थिए। हाणे फ़र्ज़ु कयो हाणे महीनो 2 महीना 3 महीना बरसातुनि खे गुज़री विया, हाणे नॉर्मल माहौल थी वियो आहे, त हाणे आर्कियोलॉजी खाते जा ऑफिसर ब्यूरोक्रेट्स इन्हनि साइट्स जो विज़िट कनि, हिकिड़ी टीम वठी अचनि, उन्हनि जी सर्वे कनि, उन्हनि जा नुक़सानात जो तयन कनि त मियां यार मोहम्मद कलोड़ो असांजो जेको आहे सो ख़ुदाबाद सिंध जे यानी गादी जो तख़्तगाह रहियो आहे, उनजी हिकिड़ी पंहिंजी हैसियत आहे, अहमियत आहे। हाणे जेकॾहिं इहे आसार ईअं ई बेध्यानी जे करे नुक़सानु थींदो रहंदो, मेसार बाराबा, त इहे आसार कोन मिसारबा। माना क़ौमुनि जो तशख़ुस, क़ौमुनि जी तारीख़ में सारिजी वेंदी। त 2 शयूं आहिनि, हिकिड़ी आहे करप्शन, ॿी आहे कमीशन। हाणे जंहिं मुल्क में कमीशन जो राज हुजे, करप्शन जो राज हुजे, उते नाक़िस मटीरियल इस्तेमालु थींदो, किरोड़ जी बजट किरोड़ इस्तेमालु नथी थिए। ऐं इहो ई सबबु आहे जो बादशाही मस्जिद ते जेको ख़र्चु थियो आहे, जेका रिनोवेशन थी आहे, उहा माना ज़ाहिर पई थी थिए त उन ते ख़र्चु केतिरो थियो आहे। हींअर जेके बरसातूं पियूं ताज़ियूं ऐं इन में त वरी माना साॻियो ई छितूं टिमी पियूं, जेका विरांडे वारी नई छित विधनि उहा बि टिमी पई। कुझु गिम्बस बि जेके आहिनि उन्हनि में बि माना डैमेज अची विया आहे। हाईवे खां हिन मस्जिद खां 1 किलोमीटर अॻियां में यार मोहम्मद जो मुक़बरो आहे, जंहिं मस्जिद जुड़ो आहे, त उन जो मुक़बरो सॼो माना ज़ुबून थी चुको आहे। उन ते बि माना सिर्फ़ु चेकिंग करे विया, खोले विया, पर कमु अञा उन ते को बि शुरू न कराए सघिया आहिनि हींअर ताईं। उन जा जेके जनरल आहिनि उहे त अञा वधीक मख़दूश आहिनि, उहे त तमामु माना मेसारजनि पिया था उहे मुक़बरा। पर मियां जो जेको वॾो माना मुक़बरो आहे उनखे बि ॾाढो नुक़सानु पहुतो आहे। मस्जिद जो कमु स्टार्ट थियो जॾहिं पहिरीं कल्चर जी मिनिस्टर ससीप अली जो हिते आई हुई हिन मस्जिद ते, ऐं हुननि हीअ कम जी शुरूआति कई। कमु त हींअर ताईं 15 साल पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट में थोरो थोरो हलंदड़ रहे थो। ऐं उन खां अलावा हिन मस्जिद खे जेको ख़ासि डैमेज थिए थो न, हीअ नेशनल हाईवे जेको हिन सां बिल्कुलु गॾु आहे, इन्हनि जी जेका वाइब्रेशन आहे इहो बि इनखे मस्जिद खे नुक़सानु पहुचाए थो। तेल, गैस, कोयलो ऐं ॿियनि मैदनी कुदरती वसीलनि सां भरपूर सरज़मीन सिंध सक़ाफ़त, कल्चर ऐं तारीख़ी मागनि सां भरियल आहे। हज़ारे साल पुराणी तहज़ीब मोहन जे दड़े जा आसार, मकलीअ जा तारीख़ी माग, रनीकोट, कोटडीजी जो क़िलो समेत सॼी सिंध में तारीख़ी ख़ूबसूरत माग मक़ाम ईंदड़ सियाहनि जी आजियां कंदे नज़र अचनि था, जिते माण्हुनि खे दिली ऐं रूहानी सुकून मिले थो। घणमार ख़ूबसूरत इमारतुनि ऐं तइमीर थींदड़ दिलफ़रेब यादगारनि ताईं जो कमु, पुराणे दौर जे पोरियत जी महिनत, हथ जे हुनर, सलीक़े सां तयारु थियल तारीख़ी माग मकान सदियूं गुज़रण बावजूदु पंहिंजी अज़मत ऐं हैसियत सां भरपूर आहिनि। उन्हनि में बादशाही मस्जिद ख़ुदाबाद कलोड़ा दौर जी शाहकार निशानी आहे, पर सरकार जे घुर्बल तवजो न ॾियण सबबि तारीख़ी माग ज़बून हाली जो शिकार हुअण सबबि ड्रहण शुरू थी विया आहिनि। साल 2010 में पाकिस्तान पीपुल्स पार्टी सरकार पारां किरोड़े रुपयनि जे लागत सां जामे मस्जिद ख़ुदाबाद जो तमीराती कमु शुरू करायो ऐं उन वक़्त जी सूबाई वज़ीर मैडम ससवी अली जो मस्जिद पहुची बादशाही मस्जिद खे असुल हालत में रखण लाइ आला क़िस्म जो मटीरियल इस्तेमालु करण जा हुकुम ॾिना हुआ, पर लाॻापियल खाते जे अमलदारनि जे मुजरमाना गिफ़लत जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त बादशाही मस्जिद जे विरांडे वारी छित में पहिरें मरहले में लोहो विधो वियो, वरी कुझु वक़्तु बैदि दीवारुनि जी ऐं छितुनि खे टोड़े लोह कढी उन जाइ ते छित में काठ विधो वियो।
बरसातुनि दौरान छित मां पाणी वहण सबबि टियों भेरो छित खे बेदर्दी सां टोड़े वरी नए सिर छित तइमीर कई वई, जेका छित पिणु ताज़ियुनि बरसातुनि में वहण लॻी आहे। आगा टे ज़माने में 81 सालनि ताईं हुक्मरानी कंदड़ कलोड़ा दौर में तइमीर थियल शानदार तारीख़ी वरसे बादशाही मस्जिद खे ॾिसण लाइ ॾेह तोड़े परॾेह मां वॾे तादाद में सियाह ईंदा हुआ। सूफ़ी ओलिया हज़रत कलंदर लाल शहबाज, भिट धणी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त अॻूणो वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं ॿिया केतिरा ई बादशाह, वज़ीर, मशीर ऐं ओलिया अल्लाह जा तारीख़ी मस्जिद में निमाज़ पढ़ण ऐं दुआ लाइ ईंदड़ हुआ। मस्जिद खे ॾिसण लाइ नौजवान, मर्द, औरतूं तोड़े ॿारनि जी रशमतल हूंदी हुई। अक्सर माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी हुई त हू बादशाही मस्जिद ॾिसण लाइ ख़ुदाबाद पहुचनि, पर हिन वक़्तु परे परे खां ईंदड़ सियाह ज़बून हाली ॾिसी मस्जिद खे उजड़ियल ॾिसी मायूस थी मोटी वञनि था। छित जेका नई छित ठही उहा बिल्कुलु वहण सॼी शुरू थी वई, गुंबद वहण शुरू थी विया, या जेको ही टाइल फर्श तव्हां ॾिसो था इहो इन में जेको अॻियां पाणी जी रुकावट हुई उन मस्जिद पाणी टोटल मस्जिद में अंदरि हलियो वियो, टोटल मस्जिद ॾरी पई आहे। तक़रीबन 320 साल पुराणी आहे इहा मियां यार मोहम्मद कलोड़ जे दौर जी मस्जिद ठहियल हुई। तक़रीबन 3 करोड़ 80 पली जो मंज़ूर कया हुआ, उन्हनि खे हाणे ते अरबन खरबन में मस्जिद हली वई आहे, पर अञा ताईं अधु कमु बि मुकमल न थियो आहे। तक़रीबन 20 साल कम खे थी विया आहिनि, जेको ही हले पियो थो कमु मुकमल नथो थिए न। सही किथां हाणे 3 दफ़ा हिन हिकु कम खे 3 दफ़ा कमु कयो आहे। बिजली जो कमु हुजे त बि 3 दफ़ा, काशी जो कमु आहे त हिकिड़ी पटे वरी ॿी था आणनि, ॿी पटे वरी 3 था आणनि, 3 दफ़ा छित ठही आहे। बसि नाक़िस मटीरियल जे करे वहे पई थी, केॾी महिल उॾई खाई थी वञे हुनखे, केॾी महिल काशी किरी थी पए। बसि 3 दफ़ा हिननि हिकु कम खे 5 दफ़ा 3 दफ़ा हिननि कयो। हिनखे हिकु सुठो आसार सम्झी असांजो जेको क़दीमी आसार आहे, हिते विज़िटर अचनि था, माशाअल्लाह हू ॾिसनि था हिनखे, ऐं हू बिल्कुलु न मायूस थी हितां हलिया था वञनि त सिंध गवर्नमेंट करे छा पई। हू हिनखे ॾिसण लाइ ईंदा आहिनि त हीअ असांजो तारीख़ी माॻ आहे, असां हिते ॾिसूं, हिनखे मस्जिद में निमाज़ पढ़ूं, सुकून हासिल कयूं, जेको हिते सुकून असांखे अचे ई न। 3 महीना मुसलसल जेके बारिशूं आयूं त असांजे तारीख़ी माॻ जेको ख़ुदाबाद जी जामे मस्जिद आहे उहा मुकमिल जे जेको आहे टिमी पई, ऐं ताज़ो कमु थियल हुयो सकाफ़त खाते ऐं सियाहत वारनि जो, जेको नाक़स हुजण करे उहा छित बि टिमी पई। उन खां पोइ गुंबज़ टिमी पिया, अॼु उहो मियां जो गुंबज़ बि अञा शहीद थी वियो आहे। हा, बरसाति जेके ताज़ी बरसातूं आयूं 3 महीना जॾहिं लाॻातार हली, हुनजी छित जो जेको गुंबज़ जे मथां हुयो तंहिं दौर जी जेको तह ॾिनल उहो पटियूं जेॾीमहिल त उहो पाणी उन में बि दाख़िल थियो। उन खां पोइ जेको घारो हुई हुनजी साइड सॼी किराए वई, जिथां तारीख़ी माॻ में असांजे में जेको तांबेला हुया, जेके हथनि जा तांबेला, जिते हिते तख़्तगाह हुयो मियां यार मोहम्मद कलोड़ बादशाही, ऐं हितां साम्हूं जेको वाहुड़ वांदो दरिया वांदो त अच वञ हूंदी, पर ही तांबेला हूंदा हुआ। उन तांबेलनि खे हिन सकाफ़त खाते जे उन वक़्त जी डायरेक्टर हुई या छा मैडम नसीम जलबाणी, उन तांबेलनि खे ऑफिस जी शिकिल ॾिनी। असां हिते एहतिजाज बि कया, उनखे तारीख़ी माॻ जेको असांजो आहे तांबेला उनखे मेसारे छॾियो। तारीख़ी बादशाही मस्जिद जी शानदार तइमीर में चुन, चिरोली, नकाशीअ जो कमु, चित्रसालीअ जे कम में शंगरफ जे इस्तेमाल खां वठी काशीअ जो निहायत दिल आवेज़ कमु थियल आहे। काशीअ जे हर हिकु सिर ते कंवल जो गुल आहे, जेको मरकज़ी डांडीअ खां निकितल सलीक़े सां सजायल सुहिणा पन ॿिन्ही पासनि ॾांहुं फुलिजी रहिया आहिनि। उन जे अंदर में बेशुमार गुल नज़र अचनि था, ॾिसंदड़नि खे दिलकश असर पवे थो। बरसाति जे तबाहकारियुनि में कलोड़ा दौर जे हुक्मरान मियां यार मोहम्मद कलोड़ो जो ज़ुबून हाली जो शिकार मुक़बरे जो हिकु गुंबज़ शहीद थियण सां गॾु मियांवाल तहरीक जा शहीद थियल 30 जनरेलनि जा मुक़बरा पिण ऐं क़बरूं आहिनि, पर सार संभाल न थियण करे जनरेलनि जा मुक़बरा ऐं क़बरूं मिसारजी वियूं आहिनि। हिन वक़्तु सिर्फ़ु 4 जनरेलनि मंगू जतोई, शहदाद फ़कीर लांघा, गुलज़ार अहमद लुंड ऐं दाऊद कुंभर जा मुक़बरा भॻल टुटल हालत में नज़र अची रहिया आहिनि, पर 26 जनरेलनि जे क़बरुनि जो नालो निशान नज़र ई नथो अचे, जंहिं सबबु कलोड़ा दौर जी शानदार तारीख़ मिसारजी रही आहे। बादशाही मस्जिद जे हिकु पासे ख़ूबसूरत पार्क, ॿिए पासे शानदार तलाह हुआ, हाथियुनि ऐं घोड़नि जे बीहण जा तंबेला ठहियल हुआ, बादशाह ऐं वज़ीरनि जा रहाइशगाह हुआ, पर उन्हनि तारीख़ी माॻनि खे महफ़ूज़ करण लाइ के बि उपाउ न वठण करे मिसारजी विया आहिनि। हिन वक़्तु सिर्फ़ बादशाही मस्जिद जे मेन गेट जे उतर पासे सिर्फ़ 4 फुट वेकिरी थुली कची भित जे सूरत में हाथियुनि जी तंबेले जा निशान नज़र अचनि था। छितिन ही में ज़रे काठ सां विझण, ज़रे लोह सां विझण, ज़रे पटनि सां ज़रे हणनि था। 3 दफ़ा ठही आहे। रोज़ ख़र्च पिया कर, बसि अचनि सां पैसा खाई था वञनि, अंधो मंडो ख़र्च, सॼो मुल्क पाणी थी वियो। बसि पाणी हितां वहियो, इन दीवार खे विहारे छॾी, वरी नई ठाही अथनि। हाणे 8 ॾींहं थींदसि, अञा कमु वारा हिते वधनि था मुंहिंजे ख्याल में। बरसाति इहा हींअर जेका पई 2 महीना 3 लाॻी थो, छित टिमी मथां वरी हाणे वधनि था, सिरूं हणंदा, उन्हनि खे प्लस्तर कंदा। मुकमल कीअं थींदो, होॾो ठाहिनि था होॾो टहे थो, होॾो ठाहिनि था होॾो टहे थो, त मुकमल किथां थींदो। 5, 8, 10 साल त न थियनि, 300 साल वारो कमु बीठो आहे, हाणे वारो कमु रही थो वञे। ईमानदारी कान्हे न, हे विरसो आहे।
कदीमी आहे कलंदर शाहबाद हिते आयो निमाज़ूं पढ़ी वियो यार मोहम्मद मियां कलोड़ो हिन मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदो को मुकबरो हुते अथसि लेकिन निमाज़ जे लाइ हिते ईंदो शहीद भुट्टो आयो घणा आया पर वॾा वॾा बुज़ुर्ग अलाह वारा आया हे त बादशाह आहिनि ज़माने जा वरी अलाह जा दोस्त वली उहे बि निमाज़ूं हिते पढ़ी विया आहिनि परे परे खां माण्हू ईंदा आहिनि घुमण चवंदा आहिनि त तारीख़ी मस्जिद आहे असां घुमी ॾिसूं भिटाई हिन मस्जिद में निमाज़ूं पढ़ी वियो आहे ॿिया केतिरा वली अलाह ख़ुदा जा आया आहिनि जेके हिन मस्जिद जो दीदार बि करे आया साईं मियां यार मोहम्मद जो परियों गुंबज़ ड्रही वियो मस्जिद जा गुंबज़ ड्रही विया माना को बि अदारत न थी आहे ड्रही विया माना कीअं बि मालिकी न कई आहे कमु विच ते थियो हो महीनो ॿ करे वरी माना छॼियो हलिया विया त इन खे साल ॾेढ थी वियो आहे त वरी कमु न आहे थियो बरसातनि में ड्रही वियो फा टुटी आहे का शइ न बची सफ़ा तबाही थी इहो आहिनि पुराणा आहिनि तब तारीख़ी आहिनि सभु ड्रही विया कुझु बि न आहे थियो साईं कुबो आहे मंगो कुबो मियां साईं यार मोहम्मद लांघा आहे का शइ न थी सभु ड्रही विया मींहनि में ड्रही विया इन बरसातों ने तमाम घणो नुक़सान किया यार मोहम्मद कलोड़ ते हे हिकु अज़ीम हस्ती आहे बुज़ुर्ग आहे असांजे हुकूमत इहा ई अपील आहे त महिरबानी करे इन ते तवजो ॾियणु तमामु घणो नुक़सान थियो आहे साईं होॾां भरिसां तव्हां ॾिसंदो गुंबद साहिब शहीद थी चुको आहे क़बरूं आहिनि उहे बि शहीद थी वियूं आहिनि हे अज़ीम तारीख़ आहे तमामु परे परे खां ईंदा आहिनि पूरी सिंध खां बल्कि ओवरऑल पाकिस्तान खां बि ईंदा आहिनि इहे चवंदा आहिनि त वाह हुकूमत आहे हुकूमत जी गफ़लत आहे असां चई बीठा आहियूं हुकुमराननि खे सिंध हुकूमत खे उन्हनि नुमाइंदनि खे उन्हनि खे असां अपील कई आहे महिरबानी करे इन ते तवजो ॾियणु इलाइक़े वासियुनि ऐं सुञाण धुरियुनि बादशाही मस्जिद ख़ुदाबाद जो कमु नॉन टेक्निकल माण्हुनि हथां कराइण ते न रुॻो एतिराज़ उथारिया आहिनि पर हुननि सिंध सरकार सियाहत खाते ऐं नेब खे लिखत में दरख़्वास्तूं ॾेई कम में नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल जूं शिकायतूं कंदे कार्रवाई जा मुतालबा कया आहिनि पर सणबिन सिफ़ारिशुनि सबबि कानून हरकत में नथो अचे मस्जिद ऐं मियां यार मोहम्मद कलोड़ जे गेट ते लॻल हिन पुराणी दौर जे 1904 धारे उन वक़्त जे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट पारां लॻायल नोटिस पढ़ी बख़ूबी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सवा सदी अॻु बि सज़ा ऐं जज़ा जे सख़्त कानून हो त तारीख़ी मागनि खे नुक़सान रसाईंदड़नि खे उन वक़्त जा 5000 ॾंड ऐं 3 महीना क़ैद जी सज़ा लागू थियल हुई त आख़िर हाणे जदीद ऐं टेक्नोलॉजी दौर में तारीख़ी मागनि खे नज़रअंदाज कंदड़ कामोरा ऐं नाक़िस कम करे तारीख़ी मागनि खे नुक़सान रसाईंदड़ नॉन टेक्निकल धुरियूं आख़िर कार्रवाई खां आज़ाद छो आहिनि साल 1931 में वेंस में थियल यूनेस्को चार्टर में आर्कियालॉजी एक्ट 1975 ते सख़्तीअ सां अमल कराए तारीख़ी वरसनि खे महफ़ूज़ करण वक़्त जी अहम ज़रूरत आहे कलोड़ा हुकुमराननि जो दौर सिंध जे तारीख़ जो शाहूकार ऐं सुनहरी दौर लिखियो थो वञे पर बदकिस्मतीअ सां मियां यार मोहम्मद कलोड़ जो मुक़बरो बरसातुनि में हंधा हंधा टुटी पियो आहे हिकु पासो गुंबज़ ड्रही शहीद थी वियो आहे गॾोगॾु बादशाही तारीख़ी 300 साल पुराणी मस्जिद बि ॾार पइजी विया आहिनि सिरूं हंधा हंधा टुटी वियूं आहिनि जेका नई अॾावत थियल हुई तारीख़ी मस्जिद जी छित उहा बि बरसातुनि में वही वई आहे पर अञा ताईं को बि हिते नंढो वॾो अमलदार न पहुतो आहे यकीनन हिन तारीख़ खे मिसारजण खां बचाइण लाइ वसवारनि खे अखियूं खोलणु खपनि ऐं हिन तारीख़ खे महफ़ूज़ करणु खपे त जीअं ईंदड़ नौजवान नस्ल सबक़ हासिल करे सघे त सिंध जो इहे तारीख़ी सुनहरी कलोड़ा दौर जूं जेके इहे निशानियूं आहिनि कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख KTN न्यूज़ दादू।